नासिक तव्हां खे अपडेट कंदासीं। मदेजी में एसडीओ सेप्को जे घर मां धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। मुतासिर धुर जो चवणो हो त जवाबदार गिरफ़्तार करे फुरल टुकियल सामान वापसि करायो वञे। अवां खे नासिक अहम ख़बर ॾियूं पिया। मदेजी में एसडीओ सेप्को जे घर मां धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। मुतासिर धुर जो चवणो हो त जवाबदार गिरफ़्तार करे फुरल टुकियल सामान वापसि करायो वञे। मदेजी में एसडीओ सेप्को जे घर मां धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। मुतासिर धुर जो चवणो हो त जवाबदार गिरफ़्तार करे फुरल कयल सामान वापसि करायो वञे। अवां खे नासिक अपडेट कयूं पिया। मदेजी में एसडीओ सेप्को जे घर मां धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। मदेजी में एसडीओ सेप्को जे घर मां धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। मुतासिर धुर जो चवणो हो त जवाबदार गिरफ़्तार करे फुरकियल सामान वापसि करायो वञे। अवां खे नाज़रीन अपडेट कयूं पिया। मदेजी में एसडीओ सेप्को जे घर मां धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे।